MNA सैयद अयाज़ शाह शिराज़ी खे अॼु अवामी प्रेस क्लब पारां शानदार आजाणो ॾिनो वियो। उन मौक़े ते सैयद अयाज़ शाह शिराज़ी ख़िताब कंदे चयो त शिराज़ी ख़ानदान जो बुनियादी मक़सदु अवाम जी भला इम्तियाज़ ख़िदमत करणु आहे। हिन वधीक वज़ाहत कंदे चयो त ठठे सिजावल जो अवाम शिराज़ी ख़ानदान सां मुहबत करे थो। असांजो ख़ानदान ॾींहुं राति अवाम जी ख़िदमत करण में मसरूफ़ आहे। MNA सैयद अयाज़ शाह शिराज़ी ॿुधायो त अवाम जी तकलीफ़ुनि खे नज़र में रखंदे 33 किलोमीटर केटी बंदर रोड मंज़ूर करायो वियो आहे। हिननि चिलिया खां हैदराबाद ताईं जे रोड लाइ बि 35 करोड़ रुपया मंज़ूर थियण जो ऐलान कयो। हिन पंहिंजे ख़िताब में सहाफ़ती मैदान में अवामी प्रेस क्लब जे किरदार खे साराहियो ऐं चयो त अवामी प्रेस क्लब या सहाफ़ी ज़िले ठठे जी अवामी मसइलनि खे उजागर करण में अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि, जंहिं ते आउं खेनि ख़िराज तहसीन पेश करियां थो। हिन वधीक चयो त सहाफ़त हिकु अज़ीम शोबो आहे। अवामी प्रेस क्लब ठठे या सहाफ़ी अवामी मसइलनि खे उजागर करण में कामयाबु रहिया आहिनि। सैयद अयाज़ शाह शिराज़ी पंहिंजे तक़रीर दौरान ज़िले ठठे जे मसइलनि ते पिणु रोशनी विधी। चयो त ज़िले इंतिज़ामिया चूंडियल नुमाइंदनि खे ठठे जे मसइलनि ते संजीदा थियणु घुरिजे। सैयद अयाज़ शाह शिराज़ी NCHD वारे मामले ते ॻाल्हाईंदे चयो त उहो इशू पिणु असां हल कराए रहिया आहियूं। हिन वधीक चयो त नए भारण वारे पुल जेका 1860 वारे ॾहाके जी तइमीर थियल आहे ऐं ज़ुबून हाल आहे ऐं कंहिं बि वक़्तु हादसे जो सबबु बणी सघे थी। तंहिंजो बि 700 मीटरनि जो 1.5 अरब रुपयनि जो मूं टेंडर मंज़ूर करायो आहे, जंहिंजो कमु जल्द शुरू थींदो। आख़िर में पीपल्स पार्टी जो ज़िक्र कंदे चयो त असां बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ऐं पार्टी जे मिशन तहत ठठे ऐं सिजावल जी अवाम खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। उन मौक़े ते अवामी प्रेस क्लब जे समूरनि इहदेदारनि मेंबरनि सैयद अयाज़ शाह शिराज़ी जो शानदार इस्तक़बाल कयो ऐं खेसि अजरकूं ऐं लुंगियूं तोहफ़े तौरु पेश कयूं। रिपोर्ट इद्रीस खट्टी, लाड़वाइस न्यूज़, ठठो।